अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया चार जेडियो न्यूज़ ऐं वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। यूसुफ रिंदजी त मिर्ज़ापुर जी शाहानी बिरादरी जे माण्हुनि जो औरतुनि मासूम ॿारनि समेत बासरनि पारां ज़री ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। नवाली भरिसां कचे जे दह मिर्ज़ापुर में मीडिया साम्हूं शाहानी बिरादरी जे माण्हुनि मासूम ॿारनि औरतुनि समेत शाहबक शाहानी, फज़ल मोहम्मद शाहानी, गुलज़ार अहमद शाहानी मासूम ॿारनि औरतुनि समेत बाअसर माण्हुनि पारां ज़री ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं मीडिया ॾोह दाईंदे चयो त बाअसर मंठार ज़लदारी ज़ोरी ॾाढो करे संदन ज़ाती ज़मीन तक़रीबन 8 एकड़ ते कब्ज़ो करे छॾियो आहे। कब्ज़ो करे मोर्चा ठाहे हथियारबंद विहारे छॾिया आहिनि। हिन ॿुधायो त दह मिर्ज़ापुर में ज़ुल्फ़कार भुट्टो जे दौर खां वठी संदन ज़ाती ज़मीन आहे जंहिंजी सनतूं वटि मौजूदु आहिनि, पर मंठार ज़लदारी ॾाढ ते हथियारबंद जे ज़ोर ते संदन ज़ाती ज़मीन ते कब्ज़ो करे मोर्चा क़ाइमु करे छॾिया आहिनि। बाअसर हुजण करे हद जी पुलिस सभु साणस ॿिट बणियल आहे। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त ज़री ज़मीन ते कब्ज़ो ख़तमु करे साण इंसाफ़ कयो वञे। HR जेडियो न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडियो न्यूज़। असां मौजूदु आहियूं अॼु असां मिर्ज़ापुर में मौजूदु आहियूं। शाहानी बिरादरी जा शाहबख्श मासूम ॿार ऐं औरत वठी सराप एहतिजाज आहे। बाअसर ज़लदारी आहे जंहिं ज़ाती ज़मीन ते 8 एकड़नि ते कब्ज़ो कयो आहे, जंहिंखां पोइ सख़्तु परेशान आहे। सराप एहतिजाज बणियल आहे। अचो नाज़रीन इन मिस्किन सां वञी ॻाल्हि ॿोल करायूं था। क़ुरान शरीफ़ मां खणी वियुसि, क़ुरान शरीफ़ मूंखां फुरे खणी वियो। मुंहिंजे ॿारनि खे धिक धूण। ज़लदारी जो नालो छा आहे? जेको ज़रदारी जो नालो मंठार आहे। अच्छा साईं, भाउ जो नालो। तव्हां हुकूमत खां कहिड़ो मुतालबो कंदो? हुकूमत खे मुतालबो इहो कंदुसि, मां अपील इहो कंदुसि मुंहिंजे ज़मीन खां लॾाए कढाई ज़रदारी मुंहिंजो ज़मीन आज़ादु करे ॾे। मां पंहिंजो बचन जो गुज़र कंदुसि, शुक्र गुज़ारी ॾिसो आबाद करे अलाह साईं हुकूमत खे। चाचा हीअ ज़मीन ते ज़रदारियुनि अचे मुंहिंजे हिते कब्ज़ो कया। ज़मीन मुंहिंजे बाबे जे नाले ते आहे ऐं ज़रदारियुनि अचे कब्ज़ो कया, मंठार अचे कब्ज़ो कया। पोइ उन ज़मीन ते मूं ग़रीब हुउसि, क़ुरान शरीफ़ मां खणी वियुसि। मुंहिंजो भाउ क़ुरान शरीफ़ खणी वियुसि, धिका ॾेई मुंहिंजे भाउ खे। घणे एकड़ ते कब्ज़ो कयो अथसि? हां, घणे एकड़ ते कब्ज़ो कयो? कब्ज़ो ही 2 साल तक़रीबन 2 साल थी वियुसि। अच्छा, ऐं घणी बनी आहे? बनी 8 एकड़ तक़रीबन 8 एकड़ या 7 एकड़। तव्हां कहिड़ो मुतालबो कंदो हुकूमत खां? मां हुकूमत खे अपील थो कयां त मूंखे ज़मीन वापसि करे ॾे। हीअ लॾाए मुंहिंजे ज़मीन खे। असांजो अर्ज़ु इहो आहे की ज़ालिम ज़रदारी असांजे हक़ खां लॾाए कढाए। 2 साल खनि 3 साल खनि थी वियो आहे। यको इहो असांजो मनी बचन जो कूत खाए पियो। असांजा बता बुख ते वेठा आहिनि। शाम जो खाऊं था, सुबुह जो कोन्हे, सुबुह जो खाऊं था, शाम जो कोन्हे। असांजो अर्ज़ु आहे इहो, अलाह साईं हुकूमत खे आबाद करे असांजो हक़ असांखे वठराए ॾिए।